सदर आसिफ अली ज़रदारी मुल्तान में PTI के शिकस्त ॾियण ते पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे वाइस चेयरमैन शाह महमूद कुरैशी के तनक़ीद जो निशानो बणायो आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी पंहिंजे पैगाम में अली मूसा गिलानी ऐं हकीम बलोच खे नंढी चूंड खटण ते वाधायूं ॾींदे चयो आहे त क़ौमी असेंबली में ॿिनि जियालनि जो इज़ाफ़ो इत्मीनान जोॻो आहे। मुल्तान वारनि सियासी खाना बदोश सां हिसाब बराबर करे छॾियो। मुल्तान में मलीर में कामयाबी जियालनि जी नाव करे थो। आसिफ ज़रदारी पंहिंजे बयान में चयो त तीर जो निशान फ़तह जो निशान आहे। शाबास जियालो शाबास, मुल्तान ऐं मलीर जे अवाम जी महिरबानी। आसिफ ज़रदारी जो चवणु हो त ॾखण पंजाब सूबो ज़रूर ठहंदो, इहो संदसि वाइदो ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी जो मंशूर आहे। जियालनि जो केर बि मुक़ाबिलो नथो करे सघे। वाज़िर त गुज़िरियल ॾींहं मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में क़ौमी असेंबली जे 8 ऐं पंजाब असेंबली जे 3 तकनि ते थींदड़ चूंड में मुल्तान ऐं कराची जे 2 सीटुनि ते पीपुल्स पार्टी फाते रही। ॿिए पासे सूद समा वारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त नंढी चूंड खटण जो मतिलबु इहो नाहे त इमरान ख़ान खे वफ़ाक़ ते यलगार जो लाइसेंस मिली वियो आहे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वफ़ाक़ी वज़ीर जो चवणु हुयो त इमरान ख़ान सियासी इल्ज़ाम जो मर्ज़ में वरतल आहे। नंढी चूंड में कामयाबीअ जो इहो नाहे मतिलबु त धौंस धमकीअ सां वार्निंग ॾियनि ऐं जारी कंदे चूंडुनि जो मुतालबो कयो वञे। मरियम औरंगज़ेब जो वधीक चवणु हुयो त कराची ऐं मुल्तान जी नंढी चूंड इमरान ख़ान ख़िलाफ़ रेफरेंडम आहे। इमरान ख़ान नंढी चूंड में 6 सीटूं खटियूं आहिनि। अॼु हू इलेक्शन कमीशन जे तौहीन न करे जॾहिं त चूंड खटी वञे त ख़ामोशी, जॾहिं त फ़ैसिलो संदसि ख़िलाफ़ अचे त हू तौहीन कंदो आहे। मरियम औरंगज़ेब चयो त नवाज़ शरीफ़ मुल्क में 6 आर्मी चीफ मुक़ररु कया। इमरान ख़ान हिकु आर्मी चीफ जी मुक़ररी लाइ मिंथू करे रहियो आहे। कानून ऐं आइन तहत आर्मी चीफ जी मुक़ररी शहबाज शरीफ़ जो हक़ आहे। वफ़ाक़ी वज़ीर वधीक चयो त इमरान ख़ान खे मुक़ररीअ जो एॾो शौक़ु आहे त हू पार्लियामेंट में 172 नवंबर पूरा करे ऐं आइनी तरीक़े सां पंहिंजी हुकूमत आणे। नंढी चूंड खां पोइ शहबाज शरीफ़ वटि पार्लियामेंट अंदरि 176 सीटूं आहिनि। ॿिए पासे वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्ला एतिराफ़ कयो आहे त नंढी चूंड में नून लीग खे शिकस्त महांगाईअ सबबु मिली। घरनि यूटिलिटी बिल सबबु माण्हू नाराज़ हुआ। माण्हुनि जी नाराज़गीअ सबबु इमरान ख़ान खे कुझु हज़ार वधीक वोट मिलिया। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे राणा सनाउल्ला चयो त नंढी चूंड खटण जो मतिलबु इहो नाहे त इमरान ख़ान खे गैर आइनी क़दम खणण जो लाइसेंस मिली वियो। घरू वज़ीर वधीक चयो त इस्लामाबाद ते जथनि सां चढ़ाई कई वई त मुंहुं तोड़ जवाब ॾींदासीं। इमरान ख़ान ऐं PTI जे दोस्तनि लाइ इहो पैगाम आहे त इस्लामाबाद ते चढ़ाई बर्दाश्त न कंदासीं। राणा सनाउल्ला जो चवणु हो त तव्हांखे इलेक्शन खपे त ॻाल्हियुनि जी मेज़ ते या पार्लियामेंट में अचो, मुल्क में डफेट बर्दाश्त न कयो वेंदो। घरू वज़ीर जो वधीक चवणु हो त नंढी चूंड में नून लीग खे शिकस्त महांगाई सबबु मिली। घरनि यूटिलिटी बिल सबबु माण्हू नाराज़ हुआ। माण्हुनि जी नाराज़गी सबबु इमरान ख़ान खे कुझु हज़ार वधीक वोट मिलिया। ॿिए पासे PTI अॻवान सेनेटर आज़म सवाती खे सेंट्रल जेल अडियाला मुंतक़िल कयो वियो आहे। इदारनि ख़िलाफ़ तकरारी ट्वीट्स जे केस में गिरफ़्तारी PTI अॻवान आज़म सवातीअ खे जुडिशियल रिमांड ते जेल उमाणियो वियो। ज़रियनि मूजिबि सेनेटर आज़म सवाती जो जेल इस्पताल में जेल मैन्युअल तहत शुरूआती तिबी मुआइनो कयो वियो। उन खां अॻु आज़म सवाती खे 1 ॾींहं जो जिस्मानी रिमांड मुकमल थियण ते अदालत में पेश कयो वियो। सीनियर सिविल जज मोहम्मद शबीर केस जी ॿुधणी कई। प्रोसिक्यूटर तरफ़ां आज़म सवाती जे 3 ॾींहनि जिस्मानी रिमांड जी इस्तदा कई वञे। बाबर अवान दलील ॾींदे चयो आहे त अञा ताईं FIA ट्वीट हथ करण जी इस्तदा करे रही आहे। आज़म सवाती जे आङुर ते ज़ख़्म आहे ऐं फ्रैक्चर आयो आहे। लाल हवेली ते शेख भाइरनि ऐं संदसि भाइरनि जो कब्ज़ो गैर क़ानूनी करार ॾेई महफ़ूज़ थियल फ़ैसिलो जारी कयो वियो आहे। शेख रशीद जे कब्ज़े हेठि आयल लाल हवेली समेत तर्क थियल मिल्कियतनि जे 7 राज़ी यूनिट्स जो महफ़ूज़ फ़ैसिलो थियल जारी कयो वियो। रावलपिंडी जे ओवरक्यू प्रॉपर्टी ट्रस्ट जे डिप्टी एडमिनिस्ट्रेटर पारां जारी कयल फ़ैसिले में चयो वियो आहे त शेख रशीद ऐं शेख सिद्दीक़ जे कब्ज़े हेठि आयल एराज़ी जो कब्ज़ो वापसि वठण जो फ़ैसिलो कयो आहे। सुप्रीम कोर्ट तर्क थियल ज़मीन तां कब्ज़ा ख़तमु कराइण लाइ FIA खे सहकार जो हुकुम ॾिनो आहे। दरख़्वास्त गुज़ार जे कब्ज़े हेठि एराज़ी जी ट्रांसफ़र ऐं रेगुलाइज़ेशन जी दरख़्वास्त रद्द
कई वञे। दरख़्वास्त गुज़ार को रिकॉर्ड पेश करे न सघियो ऐं न ई को मुस्तनद दस्तावेज़ पेश कयो वियो। फ़ैसिले में चयो वियो त सियासी असर रसूख़ सबबि हीअ केस 27 वरहे इल्तिवा जो शिकार रहियो। शेख भाइरनि 1995 खां औकाफ़ खाते की का अदायगी न कई हुई। करॾई फंडिंग केस में PTI चेयरमैन इमरान ख़ान जी उबूरी ज़मानत वारी दरख़्वास्त मंज़ूर थी वई। बिल्कुल नाज़रीन, इमरान ख़ान फाइनल फंडिंग केस में गिरफ़्तारी खां अॻु ज़मानती दरख़्वास्त सेशन कोर्ट में दाख़िल कई हुई, जंहिंजी ॿुधणी स्पेशल सेंटर राजा आसिफ़ महमूद कई। इमरान ख़ान जे वकीलनि तरफ़ां दाख़िल दरख़्वास्त में मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो त FIA खे गिरफ़्तारीअ खां रोकियो वञे, जंहिं बाद पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन इमरान ख़ान अदालत में पेश थियो, जंहिं ते अदालत ₹1 लख जे मुचलकनि एवज़ संदसि 31 अक्टूबर ताईं गिरफ़्तारीअ खां अॻु ज़मानत वारी दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती। अॻूणे सदर आसिफ़ अली ज़रदारी पारां नंढी चूंड में कामयाबीअ ते मूसा गिलानी ऐं हकीम बलोच खे मुबारकूं ॾिनियूं वयूं। आसिफ़ अली ज़रदारी पंहिंजे पैगाम में ॿुधायो त तीर जो निशान ई कामयाबी जो निशान आहे। शाबास जियालो शाबास। आसिफ़ अली ज़रदारी मुल्तान ऐं मलीर जे अवाम जा थोरा मञींदे चयो त उन्हनि पीपल्स पार्टी खे कामयाब सियासी खानाबदोश सां हिसाब बराबर करे छॾियो आहे। आसिफ़ अली ज़रदारी मुल्तान ऐं मलीर में कामयाबी जे जियालनि जे नाव कंदे चयो त संदन को मट ई न आहे। अॻूणे सदर आसिफ़ अली ज़रदारी जो चवणु हो त क़ौमी असेंबली में 2 जियालनि जो इज़ाफ़ो इत्मिनान जोॻो आहे। ज़िक्र कंदासीं त नंढी चूंड में मुस्लिम लीग नून जी शिकस्त ते नवाज़ शरीफ़ कावड़ जो इज़हार कंदे फैक्ट फाइंडिंग कमेटी क़ाइमु करे रिपोर्ट पेश करण जी हिदायत कई आहे। नंढी चूंड में मुस्लिम लीग नून जी शिकस्त ते पार्टी में बड़धक मची वियो आहे। पार्टी सरबराह नवाज़ शरीफ़ क़यादत ते सख़्त कावड़ जो इज़हार कयो आहे। ज़रियनि मूजिबि नवाज़ शरीफ़ पार्टी क़यादत जी कारकर्दगीअ ते नाराज़ आहे ऐं हुन लीगी वज़ीरनि ऐं उहिदेदारनि खे सख़्त तंबीह कंदे आला क़यादत खां नंढी चूंड में शिकस्त जी तुर्त रिपोर्ट तलब करे वरिती आहे। ज़रियनि मूजिबि क़यादत तरफ़ां नवाज़ शरीफ़ खे नंढी चूंड में शिकस्त जी शुरूआती रिपोर्ट घुमाणे छॾी आहे, जंहिं में ॿुधायो वियो आहे त महांगाई में लाॻीतो वाध, बिजली जा ॻरा बिल ऐं क़यादत जे अदम दिलचस्पी शिकस्त जा कारण बणिया। ज़रियनि मूजिबि नंढी चूंड में पीपल्स पार्टी सुरखरू थी आहे। नून लीग जी शिकस्त जा मुकमल कारण ॼाणण लाइ पार्टी सरबराह मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ फैक्ट फाइंडिंग कमेटी जोड़ण जी हिदायत करे छॾी आहे। कमेटी 2 ॾींहनि अंदरि पार्टी जी शिकस्त जे सबबनि जी रिपोर्ट नवाज़ शरीफ़ खे उमाणींदी। चूंड जी कामयाबी में किरदार अदा कंदड़ जियालनि खे शाबाश ॾिनी आहे। समाजी राब्तनि वारी वेबसाइट ते जारी कयल बयान में शर्जील इनाम मेमण चयो त PP मलीर में PTI चेयरमैन ऐं मुल्तान में वाइस चेयरमैन खे शिकस्त ॾिनी। संदसि चवणु हुयो त लियारी मां PTI भॼी वई, नबील गबोल 100 सैकड़ो खटे वञे हा। हुन चयो त अदालती फ़ैसिले जो एहतराम आहे, पर मुक़रर वक़्त ते स्टे ऑर्डर जारी करणु सम्झ खां ॿाहिरि आहे। सूबाई वज़ीर चयो त लियारी जे अवाम खे पंहिंजो हक़ीक़ी नुमाइंदो चूंडण खां महरूम कयो वियो। हुन चयो त इस्लामाबाद हाई कोर्ट खे गुज़ारिश आहे त लियारी में नंढी चूंड ते स्टे ऑर्डर वापसि वरितो वञे।